छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सॼी दुनिया में मौजूदु सिंध जा आशिको, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो मशकूर फलकारो सलाम क़बूल कंदा। मौजूदु सामाईन, 25 दिसंबर जो ॾींहुं पूरी दुनिया में क्रिसमस जे ॾींहुं तौरु मल्हायो वेंदो आहे ऐं पाकिस्तान में उन खे बानीअ पाकिस्तान जे ॾींहुं तौरु मल्हायो वञे थो। उन ॾींहं ते हुअणु त ईअं खपे त पाकिस्तान जिते बानी पाकिस्तान जो ॾींहुं मल्हाए थो उते पाकिस्तान जे ठहण जे मक़सदु ऐं करारदाद पाकिस्तान तहत क़ौमनि जो इश्तराक जे बुनियाद ते पाकिस्तान हिकु घण क़ौमी रियासत तौरु वजूद में आयो ऐं उन मुल्क जे क़ाइमु करण जे मक़सद खे उजागर करण लाइ रियासत तरफ़ां प्रोग्राम कया वञनि हा ऐं अवाम ऐं रियासत जे विच में जेको लाॻापो आहे हक़नि ऐं फ़र्ज़नि जो उन खे उजागर कयो वञे हा, जीअं क़ौम वरी को नओं अज़म, हौसलो ऐं विलविलो ऐं मोहबतूं खणी अॻिते वधे हा। पर हिते असां वटि हिन 25 दिसंबर यानी 25 दिसंबर 2017 ते उहो ॾींहुं सिंध में ज़ुल्म ऐं तशद्दुद खे खणी आयो, जंहिं ज़ुल्म ऐं तशद्दुद जे अॻियां रियासती इंसाफ़, अदुल, हक़ रसाई, जमहूरी उसूलनि जी लताड़ कई वई ऐं पुरअमन एहतजाज कंदड़ उस्तादनि ते वहशाणू तशद्दुद कयो वियो। हक़ीक़त में रियासत ऐं अवाम जो पाण में गहरो लाॻापो हूंदो आहे ऐं जेसिताईं रियासत ऐं अवाम जो उहो लाॻापो इंसाफ़ ते ॿधलु हूंदो आहे, हक़नि ऐं फ़र्ज़नि खे नज़र में रखी उन रिश्ते खे निभायो वेंदो आहे, तेसिताईं उहे रियासतूं तरक़ी बि करे सघंदियूं आहिनि, अॻिते वधी बि सघंदियूं आहिनि ऐं अक़वाम आलम में पंहिंजो कंधु ऊचो करे जी बि सघंदियूं आहिनि। हक़ीक़त में रियासत में अवाम
असुल क़ुवत आहे ऐं उहो अवाम गॾिजी रियासत खे जनमु ॾिए थो ऐं अवाम जा चूंडियल नुमाइंदा मुल्क जो आइन कानून ठाहिनि था ऐं उन कानून ते अमल दरामद कराइनि था, जेको सभु कुझु अवाम जे भले लाइ, तरक़ीअ लाइ ऐं अवाम खे मुतमिन करण लाइ, खेनि इंसाफ़ ॾियारण लाइ कयो वेंदो आहे। रियासत जो फ़र्ज़ु आहे त हू पंहिंजे दाइरे में ईंदड़ जेके बि माण्हू आहिनि उन्हनि में अमुन क़ाइमु करे ऐं अमुन ऐं इंसाफ़ जो लाॻापो पाण में घाटो हूंदो आहे। जिते बि इंसाफ़ हूंदो आहे उते अमुन हूंदो आहे ऐं जिते रियासतूं इंसाफ़ ॾियण में नाकाम वेंदियूं आहिनि उते बदअमनी, दहशतगर्दी जी बाज़ार गरम थींदी आहे ऐं रियासत जो सॼो ढांचो बिगड़ी वेंदो आहे ऐं अवाम ऐं रियासत जे विच में हिकु वॾो ख़ाल पैदा थी वेंदो आहे। ऐं अवाम जॾहिं रियासत तां, हुकुमराननि खां जॾहिं पंहिंजो एतमाद विञाए वेहे त आउं सम्झां थो त इहा उन क़ौम जी, उन मुल्क जी बदकिस्मती आहे। रियासत जो फ़र्ज़ु आहे त उहो अमुन क़ाइमु करे, इंसाफ़ खे सघारो रखे, रोज़गार जो बंदोबस्तु करे, सुठी ऐं बहितर तइलीम जो इंतज़ाम करे, जीअं सुठा फ़र्द पैदा थियनि जेके अॻिते हली क़ौमी तरक़ीअ में पंहिंजी ॾाहप ऐं होशियारी सां क़ौम खे अॻिते वठी वञनि। उनखां अलावा सिहत जूं बुनियादी सहूलियतूं ॾियणु रियासत जी ज़िमेवारी आहे ऐं रियासत में ऐं अवाम जे विच में जेकॾहिं इज़हार राय जी आज़ादी आहे ऐं जेकॾहिं अवाम जा माण्हू या आम माण्हू रियासत खे नाइंसाफ़ी ते जेकॾहिं को एहतजाज कनि था त अकुलमंद हुकुमरान उन खे पंहिंजो भाॻ सम्झनि था ऐं उन्हनि हुकुमराननि खे उन्हनि एहतजाजनि मां सबक़ु मिले थो, रहनुमाई मिले थी, हुननि जे अॻियां इहा आरसी थी अचे त हू जेका हुकूमत कनि पिया उहा सही पिया कनि या ग़लति पिया कनि या आवाम खे कहिड़ियूं शिकायतूं आहिनि। इन जे लाइ रियासती तरक़ी लाइ इहो ज़रूरी आहे त इज़हार जी आज़ादी हुअणु खपे। जीअं माण्हू पंहिंजूं तकलीफ़ूं, पंहिंजा ॾुख, रियासत खां शिकायतूं, हुकुमराननि खां शिकायतूं, मुख़्तलिफ़ रियासती तबक़नि खां शिकायतूं एहतजाज अंदरि आणे सघनि ऐं उन्हनि एहतजाजनि जी रोशनी में रियासत पंहिंजो किरदारु अदा करे ऐं आवाम खे जी इत्मीनान मिली सघे। इन ई करे हर जमहूरी मुल्क में इज़हार जी आज़ादी अहम हूंदी आहे। जमहूरियत ऐं आमरियत में इहो फ़र्क़ु आहे त आमरियत में मुतलकल अनानी ऐं चंद माण्हुनि जी मर्ज़ी ऐं मंशा मूजिबि कमु कयो वेंदो आहे। कंहिं बि माण्हू खे उन जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइण जी इजाज़त न हूंदी आहे ऐं इज़हार जी आज़ादी ते बंदिश हूंदी आहे। ऐं जमहूरी हुकूमत में इहो हूंदो आहे त गॾियल हुकूमत हूंदी आहे जेका माण्हुनि जी पंहिंजी चूंडियल हुकूमत हूंदी आहे ऐं उन हुकूमत ते तनक़ीद करण लाइ इज़हार जी आज़ादी अहम हूंदी आहे। इहे बुनियादी उसूल आहिनि। जेकॾहिं इन्हनि उसूलनि जी लताड़ थिए थी या का भञकड़ी थिए थी त उहा रियासत जी नाकामी जो सबबु बणिजे थी। रियासत ऐं अवाम जे विच में बेतमादी पैदा थिए थी ऐं पोइ हुकुमरान अवाम ऐं रियासती इदारनि जे विच में टकराव थियनि था, जंहिंसां हिकु तरफ़ मुल्क जो अमुन मुतासिर थिए थो त ॿिए तरफ़ मुल्क जी तरक़ी रुकिजी वञे थी ऐं टे तरफ़ उन मुल्क जूं दुश्मन क़ुवतूं मौक़े जो फ़ाइदो वठनि थियूं। असां इंसानी तारीख़ में ॾिसंदासीं त जिन बि मुल्कनि
में अदुल इंसाफ़ क़ाइमु थियो तेसि ताईं उहे हुकूमतूं मज़बूत ऐं मुहकम रहियूं। पर जॾहिं उन्हनि हुकूमतनि जे हुक्मराननि ऐं अवाम जे विच में बेतमादी जी ख़लीज पैदा थी, ऊंदाही खाई पैदा थी, त पोइ उहे मुल्क कमज़ोर थिया ऐं उन्हनि हुक्मराननि जो वजूद मेसारजी वियो। बदकिस्मती आहे त असांजो मुल्क पाकिस्तान ठहण खां ई हिकु तरफ़ जमहूरियत ऐं आमरियत जी लिक लिकोटी रांदि में रहियो। जमहूरी दौर बि आया, आमरियत जा दौर बि आया, पर अमली तरह हिन मुल्क जी तरक़ी लाइ, हिन मुल्क जी फलाह बहबूद लाइ न जमहूरी हुकूमतूं कुझु करे सघियूं ऐं न आमराना हुकूमतूं कुझु करे सघियूं। मिसाल तौरु जेकॾहिं असां गुज़िरियल जमहूरी दौर खे जेको हींअर वेझड़ाई में हले पियो, असां सिर्फ़ु मुख़्तसिर तरह जेकॾहिं इन दौर जी, इन्हनि सालनि जी, 8-10 सालनि जी जेकॾहिं असां इन्हनि सालनि ते नज़र रखंदासीं त असां उन में ॾिसंदासीं त न मंदरु सलामत आहे, न मस्जिद सलामत आहे, न रोड सलामत आहे, न रस्तो सलामत आहे, न शहर सलामत आहे। सॼो मुल्क दहशतगर्दी ऐं बदअमनी जे वर चढ़ियल आहे ऐं रियासत उन ते कंट्रोल न करे सघी आहे, असांजा हुक्मरान उन ते कंट्रोल न करे सघिया आहिनि। हिते माण्हू जॾहिं पंहिंजे घर खां ॿाहिरि निकिरी कंहिं कम सां वञे थो त पुठियां वेठल घर भाती संदसि सलामती जो दुआऊं घुरनि था त इहो वापसि ईंदो या न। रियासत उन दहशतगर्दी खे रोकण में बुरी तरह नाकाम वई आहे। पर हिते त ईअं थियो आहे त वक़्त ब वक़्तु दहशतगर्द मुल्क में इंतशार पखेड़ींदड़ कुवतनि खे त खुलेआम छॾियो वियो आहे। एतिरे क़दुरु जो उन्हनि खां माफ़ियूं बि वरितियूं थियूं वञनि, उन्हनि खे संदन ॾोह बख़्श बि कया था वञनि, उन्हनि खे इक़्तिदार में हिसो पती बि ॾिनो थो वञे। पर जेको मज़लूम माण्हू आहे उन जी दाह कूक ॿुधण वारो केर ई कोन्हे। हिन रियासत जी त इहा बदकिस्मती आहे त मौजूदा हुक्मरान पार्टी जी चेयरमैन मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे केस जी बि सही नमूने सां पैरवी न थी सघी ऐं हुन जो खून लुड़ी वियो। हीअ रियासत जंहिं शहीदनि, जिन शहीदनि जे खून जे उजूर में मौजूदा हुक्मरान वोट अची वठंदा आहिनि ऐं अवाम खां उन शहीदनि जे खून जी बहा घुरंदा आहिनि, उन्हनि शहीदनि लाइ इहा बदकिस्मती जी ॻाल्हि आहे त मौजूदा हुकूमती दौर में सही नमूने सां अदालती पैरवी बि न कई वई। हुक्मरान जॾहिं इक़्तिदार में न हूंदा आहिनि तॾहिं हू अवाम दोस्त थी वेंदा आहिनि। हू चवंदा आहिनि त वॾो ज़ुल्म आहे। जॾहिं आमराना दौरु ईंदो आहे तॾहिं इहे जमहूरियत जा ठेकेदार उन वक़्तु इहो चवंदा आहिनि त बाबा वॾो ज़ुल्म आहे। पर जॾहिं पाण इक़्तिदार में ईंदा आहिनि त उन वक़्त में उन्हनि आमरनि खां बि अॻिते निकिरी वेंदा आहिनि, जंहिंजा ताज़ा मिसाल मौजूदा हुक्मराननि क़ाइमु कया आहिनि। मिसाल तौरु हिते जेकॾहिं असां ॾिसंदासीं त अमुन ऐं इंसाफ़ त पंहिंजी जॻह ते, पर ख़ुदि रोज़गार जेको आहे उन रोज़गार जा जेके ज़रिया आहिनि, जेके वसीला आहिनि, उन्हनि वसीलनि खे तबाह ऐं बर्बादु कयो वियो आहे। रियासतूं त रोज़गार जा वसीला पैदा कंदियूं आहिनि, पर हिते रोज़गार जे वसीलनि खे तबाह ऐं बर्बादु कयो पियो वञे। मिसाल तौरु जेकॾहिं असां ॾिसंदासीं त मुल्क जो वॾे में वॾो सिंधू दरिया, उन सिंधू दरिया में पाणी जी जेका विरासत आहे उहा विरासत अहिड़ी त ग़लति रखी वई आहे जो हिकिड़े पासे ॿोॾूं पियूं थियनि त ॿिए तरफ़ सिंधू दरिया सुको पियो आहे, मंझि वारी पई उॾामे। वरी उहो जेको रहियल खुहियल पाणी आहे उन मंझि फैक्ट्रियुनि जो ज़हर RBOD जी मार्फत उहो ज़हर उन में उछलायो पियो वञे। हिते कींझर ऐं मंछर जहिड़ियूं वॾियूं डंडूं, नरेड़ी जहिड़ियूं डंडूं जेके रामसर साइट तौरु बैन अक़वामी असास आहिनि, उन्हनि असासनि में बि सिम नालनि जा ज़हर उछले उनखे ख़राबु कयो वियो आहे। हिते समुंड जी इहा हालत आहे जो सॼो केमिकल ज़हर ड्रेन सॼो समुंड में उछलायो वियो आहे, जंहिं सबबि सामूंडी हयातियात ख़तमु थी वई आहे। जेके माहीगीर
जेके पंहिंजो रोज़गार कमाईंदा हुआ ऐं मुल्क जी इक़्तिसादी आमदनी थींदी हुई मच्छी जी पैदावार मां, उन खे ख़तमु कयो वियो आहे। ॿिए तरफ़ दरियाई रोज़गार खे ख़तमु कयो वियो आहे, दरिया खे सुकायो वियो आहे। टे तरफ़ मुल्क ज़रई आहे, उन ज़रई मुल्क में शहरनि जा ड्रेन, हैरत जी ॻाल्हि आहे त पीअण जे पाणी जे नहरनि में, पीअण जे पाणी जे वाहन में शहरनि जा ड्रेन कया विया आहिनि। शहरनि जो गंदो पाणी उन में निकाल कयो वियो आहे, जंहिंजे करे उहे समूरा जेके वाह आहिनि या पाणी पीअण जा जेके ज़ख़ीरा आहिनि या पीअण जे पाणी या आबादी जे लाइक़ु जेके बि आबी ज़ख़ीरा आहिनि, उन्हनि आबी ज़ख़ीरनि खे ज़हरीलो ऐं गंदो बनायो वियो आहे। यानी वसीला नवां पैदा करण जे बजाए जेके वसीला कुदरती आहिनि उन्हनि खे बि तबाह ऐं बर्बादु करण जी कोशिशि कई पई वञे। ॿिए तरफ़ सॼे मुल्क में पाणी जी अणबराबरी वारी विर्छ करे ज़राइत खे वॾो धकु रसायो वियो आहे। मुल्क में ज़रई आमदनी बिल्कुलु घटिजी वई आहे। वरी हालत इहा आहे त जेकॾहिं ज़रई आमदनी में को फ़सुलु थिए थो त उन फ़सुल जी पैदावार जेका आहे उन पैदावार जो अघु आबादगार खे नथो मिले। मिसाल तौरु ताज़ो आऊं मिसाल ॾियां त हिकु त सिंध में पाणी जी खोट, ॿियो जेकॾहिं ज़मींदारनि ट्यूबवेल या पंहिंजा के ज़रिया या वॾा ख़र्च करे हुननि जेकॾहिं कमंद पोखियो त कमंद जॾहिं उहो तयारु थियो त शुगर मिलूं जेके आहिनि उन्हनि शुगर मिलनि हलणु बंदि करे छॾियो। आबादगारनि चयो त भाउ मिलूं हलायो त असां पंहिंजो कमंद ॾियूं, त उन्हनि मिलनि उहो कमंद खणण खां इनकार करे छॾियो। गवर्नमेंट सिंध हुकूमत अघु मुक़ररु कयो, कमंद जो अघु 182 रुपया मुक़ररु कयो, पर जॾहिं कुझु मिलूं हलियूं त उन्हनि 130 120 ते जॾहिं आबादगारनि खां कमंद खणणु शुरू कयो त आबादगारनि एहतिजाज कयो। हैरत जी ॻाल्हि आहे त हुकूमत पंहिंजे ठहियल कानूननि ते अमल नथी कराए, पंहिंजे कयल फ़ैसिलनि ते अमल कराइण जी सघ नथी रखे। हुकूमत जॾहिं पाण पंहिंजो अघु मुक़ररु कयो हो त हुनजो फ़र्ज़ु हो त उहो अघु आबादगार खे वठी ॾिए, जंहिंमें बि आबादगार खे शिकायत हुई त असांजो ख़र्चु कोन थो निकिरे, असां सां नाइंसाफ़ी आहे। पर ठीकु आहे, जेकॾहिं गवर्नमेंट उहो अघु मुक़ररु कयो हो त पोइ उन अघु ते अमल त कराया। उहा कहिड़ी रियासत आहे जेका रियासत पंहिंजे ठहियल कानूननि ते अमल न कराए सघे। नतीजे में आबादगारनि जॾहिं कराची में एहतिजाज कयो त संदन ॻाल्हियूं ॿुधण जे बजाए, को इंसाफ़ ॾियण जे बजाए हुननि ते लठबाज़ी कई वई, हुन ते तशदुद कयो वियो, वहशाणू तशदुद कयो वियो, माण्हुनि खे बेदर्दी सां कुटे ॿधी ऐं लाकब कयो वियो। उन खां पोइ उन्हनि माण्हुनि खे छॾियो वियो। उन ते अदालत जॾहिं नोटिस वरितो, हाई कोर्ट जॾहिं नोटिस वरितो ऐं आबादगारनि खे उहो गवर्नमेंट जो मुक़ररु कयल अघु ॾियण जी सिफ़ारिश कई त वरी मिल वारनि, शुगर मिल वारनि पंहिंजूं मिलूं बंदि करे छॾियूं आहिनि। हैरत थी थिए त हुकूमत किथे आहे? हुकूमत न पंहिंजे कयल फ़ैसिलनि ते अमल थी कराए सघे। जेकॾहिं अदालत को फ़ैसिलो थी करे त उन फ़ैसिले में जेके रुकावटूं विधियूं थियूं वञनि, मिसाल तौरु जेके मिलूं बंदि आहिनि, जे अदालती हुकम ते हू जेकॾहिं उहो आबादगारनि खे सही रक़म नथियूं ॾियनि त उन्हनि मिलनि जा लाइसेंस रद्द थियणु खपनि, उहे मिलूं बंदि थियणु खपनि। उन्हनि मिलनि जी कहिड़ी ज़रूरत आहे? जॾहिं उहे ठहियूं ई इन लाइ आहिनि त उहे आबादगारनि जे कमंद मां खंडु पैदा कनि, उहा खंडु जेका असां मुल्की ज़रूरतनि में पूरियूं करे, मुल्की ज़रूरतूं ऐं उन सां गॾु ॿाहिरियूं नाणूं बचे, उहा खंडु ॿाहिरि वञे। यानी हिकिड़ो जेको ज़रियो आहे, हिकिड़ो जेको वसीलो आहे एॾो इक़्तिसादी, उन सॼे इक़्तिसादी ज़रिए खे तबाह करे छॾनि हाणे इन रोलड़नि में। हाणे वरी आबादगार सुप्रीम कोर्ट में वञनि, वरी उते को फ़ैसिलो थिए, तेसि ताईं कमंद सुकी वेंदो।
ऐं नतीजे में आबादगारनि सिंध में पंहिंजे कमंदनि खे बाहियूं ॾेई छॾियूं। यानी हिकिड़ो रोज़गार तव्हां ज़राइत तबाह करे छॾी आहे। वरी जेकॾहिं को आबादगार महिनत करे का शइ पोखे बि थो त उन जो उजूरो उनखे तव्हां नथा ॾियो, उनखे क़ीमत तव्हां नथा ॾियो। हुअण त ईअं खपे त जेको आबादगार ख़ुदि पंहिंजो जेको सो अघु मुक़ररु करे। दुनिया में किथे बि ईअं कोन्हे त वठंदड़ माण्हू जेको सो अची अघु मुक़ररु करे त बाबा हेतिरे में वठंदुसि, न त कोन वठंदुसि। शइ त ॾियण वारो, पैदा करण वारो जेको माण्हू आहे उहो पंहिंजा ख़र्च पखा लाहे पंहिंजा अघु मुक़ररु कंदो आहे। पर हिते उबतो चकर आहे। वरी जेकॾहिं उन चकर मूजिबि हुकूमत को अघु मुक़ररु बि करे थी त वरी उन ते अमल नथो थिए। रियासत जी इहा पोज़ीशन। वरी ॿिए तरफ़ असां ॾिसंदासीं त मुल्क में सिहत जी जेका हालत आहे, इस्पतालूं सॼियूं फिटियूं पियूं आहिनि। जेके बि फंड आहिनि, जेके बि पैसा आहिनि, उहे सभु मफ़ाद परस्त हुकमरान पंहिंजनि शाह ख़र्चनि में उॾायो छॾीनि। ऐं इस्पतालूं फिटियूं पियूं आहिनि, डॉक्टर आहिनि कोन, इलाज दवाऊं आहिनि कोन, का सहूलियत कान्हे इस्पतालनि में। इस्पतालूं, सरकारी इस्पतालूं कोसगर बणियल आहिनि। उन मंझि जेके मुलाज़िम आहिनि, मिसाल तौर उन में लेडी हेल्थ वर्कर जेके आहिनि, उन्हनि जा पघार बंदि। उन्हनि अॻाटो जॾहिं एहतजाज कयो त उन्हनि नियाणियुनि खे अधु राति जो उन ते वहशाना तशदुद करे हुननि खे वापसि घर मोकिलियो वियो। आबादगारनि एहतजाज कयो त उन्हनि ते वहशाना तशदुद करे हुननि खे कमंद साड़ण ते मजबूर कयो वियो। वरी उस्ताद, सॼी दुनिया में उस्ताद जो वॾो एतिराम आहे। ऐं जेका क़ौम पंहिंजे उस्ताद जो एतिराम नथी करे, उन क़ौम में शऊर कीअं ईंदो? शऊर तालीमी इदारा पैदा कंदा आहिनि। हिते असांजे स्कूलनि जी इहा हालत आहे जो उन्हनि स्कूलनि खे न बिल्डिंगूं आहिनि, न का सहूलियत आहे। वेंदे एतिरे क़दुरु जो शागिर्दनि खे पाणी पीअण जी बि का सहूलियत कान्हे का। तंहिं हूंदे बि उस्ताद झूपड़ियुनि में वेही, वणनि जे हेठां वेही, उन्हनि फिटल सिटल इमारतनि में वेही जेकॾहिं स्कूल हलाइनि था त इहो इन्हनि जो वॾो ॾोह आहे। रियासत खे त तालीमी इदारा सुधारणु खपनि, पर हिते उन्हनि उस्तादनि खे को बि हक़ न ॾिनो वियो। सिंध जे उस्तादनि सां त इहा हालत आहे त पाकिस्तान जा जेके बि सूबा आहिनि, उन्हनि सभिनी सूबनि में वेंदे बलोचिस्तान जेको पसमानदा सूबो आहे, जंहिंमें इलाही हक़ तलफ़ियूं थियल आहिनि, उन सूबे जे उस्तादनि खां बि सिंध जे उस्तादनि खे घटि पघार, घटि सहूलियतूं ॾिनियूं वियूं आहिनि। उस्तादनि जो औलाद, उनजी कोटा हुअणु खपे त उस्ताद जो औलाद उस्ताद थियणु खपे। उहा सन कोटा ख़तमु। उस्ताद पंहिंजूं मराहतूं घुरनि था, पंहिंजा हक़ घुरनि था, जाइज़ हक़ घुरनि था, त इहो वॾो ॾोह आहे। विच में वज़ीर अला इहो कानून बि पास कयो ऐं इहा समरी बि अॻियां आई ऐं उस्तादनि खे अॻूणनि एहतजाजनि में इहो चयो वियो त बाबा असीं तव्हांखे 100 स्केल ॾींदासीं, पर उन ते अमल न थियो। ऐं बहाना उहे त सेक्रेटरी फिनांस जेको आहे उहो इहो बिल मंज़ूरु नथो करे। पर सिंध हुकूमत जॾहिं वज़ीर आला सिंध हिकिड़ो कानून कढे थो, हिकिड़ो ऑर्डर करे थो, हिकिड़ो नोटिफिकेशन कढे थो, त पोइ फिनांस सेक्रेटरी का वॾी अथॉरिटी आहे या हिन मुल्क में का अञा ॿी रियासत आहे? उन खां पोइ हिकिड़ी ॿी वॾी नाइंसाफ़ी त हिननि विच में सिंध हुकूमत इहो चयो त बाबा अहलियत जे बुनियाद ते उस्ताद खणजनि। उन में हुननि यूनिवर्सिटी जूं टेस्टूं पास, तमामु अहल उस्तादनि खे चूंडियो। उन्हनि उस्तादनि जॾहिं 3 साल नौकरी कई त हुअणु तीअं खपे हा त उन्हनि उस्तादनि खे पको करे हुननि खे वधीक प्रमोशन ॾेई हुननि खे हिमथाइजे हा, उन्हनि जे ख़िदमतनि जो फ़ाइदो वठिजे हा। जीअं KPK गवर्नमेंट ईअं कयो जो उते NTS पास जेके उस्ताद हुआ, उन्हनि उस्तादनि खे हुननि वाधू इंक्रीमेंटूं ॾेई हिमत अफ़ज़ाई करे पको करे छॾियो। पर हिते असां वटि सिंध गवर्नमेंट
उहा चवे थी त NTA पास या इहे अहल जेके उस्ताद आहिनि जेके यूनिवर्सिटी मां टेस्टूं पास करे आया, जेके अहल निकिता, उन्हनि 3 साल पढ़ायो बि सही, उन्हनि खे हाणे घर भेड़ो था करियूं। यानी रोज़गार ॾियण त ठहियो, पर रोज़गार हासिलु कयल नौजवाननि खे परेशान करणु, उन्हनि खां रोज़गार फुरणु, रोज़गार ॾियण जे बजाए बेरोज़गार करणु, इहो जेको रियासत जो जेको अमल आहे सो अमल मज़मत जोॻो आहे। वरी उस्तादनि मुख़्तलिफ़ मुलाक़ातूं कयूं, मुख़्तलिफ़ मुज़ाहिरा कया, मुख़्तलिफ़ मुतालबा कया, मुख़्तलिफ़ वफ़दनि जी शकिल में उस्ताद तनज़ीमूं सिंध गवर्नमेंट जे वज़ीरनि सां मिलियूं, पर उहे आसरा ॾींदा रहिया। आख़िरकार मायूस थी उस्तादनि भिट शाह खां 10 तारीख़ ते इंसानी हक़नि जे आलमी ॾींहं ते भिट शाह खां लांग मार्च उन्हनि शुरू कयो। हुअणु तीअं खपंदो हो त उन वक़्तु वज़ीर तइलीम या वज़ीर आला सिंध पंहिंजी काबीना समेत भिट शाह पहुची उस्तादनि खे परचाए हा ऐं खेनि यकीन ॾियानी कराया त बाबा तव्हां असांजा पंहिंजा जेके आर्डर आहिनि उन्हनि ते असां अमल करायूं था, उहे नोटिफिकेशन ई वठो ऐं उन मूजिबि तव्हांखे सहूलियतूं ॾियूं था। जेके ॿियनि सूबनि में सॼे मुल्क जे ॿियनि सूबनि जे उस्तादनि खे जेके सहूलियतूं मिलनि थियूं उहे तव्हांखे असीं ॾियूं था, पर उते को कोन पहुतो। उहे उस्ताद उतां लांग मार्च भिट शाह खां कंदा। 15 ॾींहंनि जी लांग मार्च खां पोइ जॾहिं मज़ार क़ाइद ते पहुता, उन खां पोइ प्रेस क्लब ते पहुता, उन खां पोइ जॾहिं हू वज़ीर आला हाउस ते मुतालबनि जो याददाश्तनामो पेश करणु विया पे त उन ते वहशाणो तशदुद कयो वियो, रबड़ जूं गोलियूं हलायूं वियूं, वाटर कैन हया विया, लाठी चार्ज कई वई, सवें उस्तादनि खे ज़ख़्मी कयो वियो, सवें उस्तादनि खे लाकब कयो वियो। ऐं उस्ताद कल्ह खां प्रेस क्लब ते मौजूदु आहिनि, को पुछण वारो कोन्हे, को उन्हनि खां हाल अहवाल वठण वारो कोन्हे। यानी हिन हुकूमत जे सिंध हुकूमत जे हुक्मराननि खे 10 तारीख़ खां वठी हिन वक़्त ताईं लांग मार्च जेको संदन दरवाज़े ते पहुतो आहे उन खे लठियूं हणी उन्हनि वापसि कयो आहे, पर उन सां ॻाल्हाइण लाइ तयारु न आहिनि। ऐं सम्झां थो त इन रवैये खे, अहिड़ो रवैयो किथे बि दुनिया में के आमिर बि कोन कयो। आमिरियत जे दौर में बि जॾहिं माण्हुनि मुज़ाहिरा कया, धरना हया या के मुतालबा कया त हुननि जूं उहे ॻाल्हियूं ॿुधियूं वियूं, पर हिते जमहूरियत जी दावा कंदड़ हुकूमत मुतालबनि जी मञण त ॿी ॻाल्हि आहे, पर ॿुधे बि नथी, हुननि जूं ॻाल्हियूं ॿुधण लाइ तयारु न आहे, हुननि सां मिलण लाइ तयारु न आहे। ऐं उहे उस्ताद मरण घड़ी ताईं बुख हड़ताल करे वेठा आहिनि, जिन में काफ़ी उस्तादनि जी तबियत ख़राबु थी वई आहे। छा जॾहिं इन्हनि उस्तादनि खे न ॿुधो वेंदो ऐं उहे मरण घड़ी ताईं हिते जेकॾहिं इतफ़ाक़नि अलाह न करे, पर जेकॾहिं को उस्ताद शहीद थो थी वञे ऐं जॾहिं उन जो लाश वापसि पहुचंदो त सॼी सिंध ॿरी उथंदी। छा हिन मुल्क में पोइ तइलीम रहंदी? छा हिन मुल्क में को उस्ताद पढ़ाइण लाइ तयारु थींदो? यानी गवर्नमेंट रोज़गार बंदि कया, पीअण जे पाणी जूं सहूलियतूं बंदि कयूं, सिहत जा मर्कज़ इस्पतालूं फिटाए छॾियूं, स्कूलनि ते को तवजह कोन्हे, उस्ताद महिनत करे हिकिड़ी तइलीम ॾीन पिया, उन तइलीम जो रस्तो बि बंदि कयो पियो वञे। जेकॾहिं रियासत हुकूमत अवाम खे को बि हक़ ॾियण लाइ तयारु न आहे,
न उनखे इंसाफ़ थी ॾेई सघे, न अमुन क़ाइमु करे थी सघे, न रोज़गार ॾेई थी सघे, न तइलीम ॾेई थी सघे, न सिहत ॾेई थी सघे, न इज़हार राय जी आज़ादी थी ॾे, त पोइ कहिड़ी जमहूरियत आहे? जेकॾहिं अहिड़ी जमहूरियत हिन मुल्क में, जेकॾहिं जमहूरियत जा इहे प्रकार रहिया, त पोइ छा जेकॾहिं को अमृत जो दौरु हिते अचे थो, त पोइ इहे जमहूरी अॻुवाण, जमहूरियत जूं दावाऊं कंदड़ अॻुवाण अवाम खे छा ॿुधाए सघंदा? ऐं आउं सम्झां थो त कंहिं मुल्क जी इन खां वधीक बदनसीबी ॿी आहे ई कान त माण्हुनि जो जमहूरियत तां ईमान खणायो वञे। आउं सम्झां थो त मौजूदा हुकुमरान जेको कुझु कनि पिया, उहो मुल्क दुश्मन अमल आहे। अवाम ऐं रियासत जे विच में, अवाम ऐं हुकुमराननि जे विच में हिकिड़ी अहिड़ी वॾी ख़लीज पैदा कई पई वञे जेका भरिजण जी न आहे। जेकॾहिं रियासत ऐं अवाम जे विच में इहा ख़लीज न भरिजण जहिड़ी थी वई, त पोइ हिन मुल्क में छा थींदो? त ही सिधी सईं हिकिड़ी मुल्क दुश्मनाना अमल आहे। ऐं हुकुमराननि खे सोचणु खपे त हू छा करे रहिया आहिनि। हुननि अवाम खे छा ॾिनो आहे? जॾहिं हू इलेक्शन में वोट वठणु जॾहिं विया हुआ, तॾहिं हुननि माण्हुनि सां कहिड़ा वाइदा कया हुआ? उहे वाइदा हुननि कोन पारिया। हुननि पंहिंजे शहीदनि जे खून जी पैरवी न कई, अदालतनि जी पैरवी न कई, ऐं वरी हू अवाम में वञणा आहिनि, त अवाम खे उहो कहिड़ो एतमाद ॾियारींदा? कहिड़ी जमहूरियत जी उहा ॻाल्हि कंदा? कहिड़नि हक़नि जी उहा ॻाल्हि कंदा? छा उहो अवाम खे चवंदा त वरी असांखे वोट ॾियो त असां अचूं, वरी इहे इस्पतालूं रहियूं खुयूं, जेके बिल्डिंगूं बीठियूं आहिनि, इहे बिल्डिंगूं विकिणूं, इहे स्कूल जेके आहिनि हिननि जूं बेचूं ऐं हिन जो फर्नीचर विकिणी असीं खाऊं, मुल्क में बदअमनी पैदा करियूं? यानी कहिड़ो जवाज़ आहे हिन हुकुमराननि जे वरी वोट घुरण जो? इन लाइ आऊं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे तरफ़ां हिकु तरफ़ त जेको असांजे हिते जमहूरियत जो जेको चहिरो आहे, मुल्क जे हुकुमराननि जो जेको चहिरो आहे, मुल्क जे हुकुमराननि जो जेको करतूत आहिनि, उहे करतूत ऐं सॼी दुनिया जे माण्हुनि खे ॿुधाइणु चाहियां थो त छा तव्हां दुनिया जे जिन्हनि मुल्कनि में वेठा आहियो, छा उते बि अहिड़ियूं जमहूरियतूं आहिनि छा? जेकॾहिं उते दुनिया जे कंहिं बि मुल्क में जेकॾहिं इहो साॻी किसो आहे, त पोइ त ठीकु आहे, पोइ त चइबो त बाबा इहो जमहूरी उसूल आहिनि। पर सॼी दुनिया में जेकॾहिं किथे बि ईअं न आहे, त पोइ हिते ईअं छो आहे? ॿिए तरफ़ां आऊं मुल्क में जेके हुकुमरान आहिनि, जेके अवाम जे वोटनि ते, अवामी मैंडेट ते इक़्तदार में आया आहिनि, ऐं उहे पंहिंजनि वोटरनि खे लठियूं पिया हणनि, पंहिंजे वोटरनि खे बेरोज़गार पिया बनाइनि, पंहिंजे वोटरनि जी का ॻाल्हि नथा ॿुधनि, उहे सुभाणे कहिड़ो मोह खणी उन्हनि माण्हुनि वटि वेंदा? त इहो हिकिड़ो लम्हे फ़िक्रिया आहे, सोचण जी ॻाल्हि आहे। मूंखे उमेदु आहे त जेकॾहिं हिन मुल्क जे हुकुमराननि में को ज़रे जो बि अकुलु आहे, त पोइ हू इहे मसइला जल्दी हल कनि। जेकॾहिं ख़ुदा हुननि खे अकुलु न ॾिनो आहे, त पोइ अचो त सभु गॾिजी इहा दुआ घुरूं त हिननि जाहिलनि खां, बेसमझनि खां, जिन्हनि माण्हुनि खे न अवामी मैंडेट जी ख़बर आहे, न इज़त जी ख़बर आहे, न वोट जी क़ीमत जी ख़बर आहे, न अवाम जो को दर्दु आहे, त पोइ इन्हनि खां छुटकारे जी दुआ घुरूं। इन्हनि ई ॻाल्हियुनि सां पंहिंजे मेज़बान मशकूर फलकारे खे इजाज़त ॾींदा। सदाईं गॾु, यार ज़िंदा सोबत बाक़ी।
अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।